खैबरलग ॻोठ सदीक चौहान ॻोठाणनि जो नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। ॻोठाणनि पुलिस जे ख़िलाफ़ दाहींदे चयो त असांजा 5 माण्हू इमाम बख्श चौहान, सावण मोहम्मद बख्श, हुसैन बख्श, हज़ूर बख्श पुलिस बेगुनाह गिरफ़्तार करे खुफ़िया जॻहियुनि ते लिकायो वियो। तन खे न असांजे अॻियां ज़ाहिर कयो पियो वञे ऐं न वरी कोर्ट में पेश कयो पियो वञे। असांजी चीफ जस्टिस ऐं IG सिंध ऐं सिंध हुकूमत असांजा बेगुनाह माण्हू आज़ादु कराए खे इंसाफ़ ॾियारियो वञे। गाड़ी की हालत वारी सीरियस हालत में पियो आहे। तमामु बेवाजिबी पुलिस कई आहे, पर इलाही चकर पुलिस बेवाजिबी कई आहे। असां कहिड़ो ॿियो कयो? नेशनल हाईवे असांजा को उठांदी को चोर आहियूं, को धाड़े लाहियूं, को छा असीं ग़रीब सादा सुदा माण्हू आहियूं। दुनिया खे ख़बर आहे असां वॾो ज़ुल्म थियो आहे। पुलिस 5 माण्हू ॿधियो ॾिया, 10 ॾींहं न थाणे ते आहिनि न पोस्ट ते आहिनि। पोता कंदे लिकाईंदी वधि ऐसे जो खेबराणी ऐं इहो बुरड़ो बदनदीन बुरड़ो अलाए किथे लिकाए वेठो आहे। राह गुना मोहम्मद बिस्की चौहान ऐं हुसैन बिस्की चौहान ऐं इमाम बिस्की चौहान ऐं सावण चौहान अलाए किथे पुलिस लिकाए वेठी आहे। न थाणे ते आहिनि न कंहिं पोस्ट ते आहिनि। पोता कंदे राति जो लिकाईंदा, ॾींहं जो पोता कंदे लिकाईंदो। खेबराणी बदरदीन बुरड़ो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।